विच ओभर में जारी छिकताण ईरान अमरीका लाॻापनि बाबति अहम अॻभराई साम्हूं अची रही आहे, जिते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान जे यूरेनियम ज़ख़ीरनि बाबति सख़्तु बयानु ॾिनो आहे। सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका ईरान वटि मौजूदु यूरेनियम ज़ख़ीरा हासिल करे उन खे तबाह करणु चाहे थो ऐं ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ट्रंप मूजिबि जेकॾहिं ईरान एटमी हथियार हासिल करे थो त उन सां न सिर्फ़ु विच ओभर यूरोप पर पूरी दुनिया लाइ वॾो ख़तरो पैदा थी सघे थो। ॿिए पासे ईरान हिन दावा खे मुख़्तलिफ़ अंदाज़ सां ॾिसी रहियो आहे। ईरानी परदेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई जो चवणु आहे त मौजूदा ॻाल्हियुनि जो मर्कज़ रुॻो जंग जो ख़ात्मो ऐं इलाक़ाई छिकताण घटाइणु आहे, जॾहिं त यूरेनियम जे ज़ख़ीरनि बाबति मीडिया में हलंदड़ ख़बरूं कूड़ ते मबनी आहिनि। साॻिए ई वक़्तु आबनाए हुर्मज़ आलमी ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। ईरान हिते नए बहरी निज़ाम ऐं कंट्रोल जा क़दम खणी रहियो आहे, जिते कुझु इलाइक़नि मां गुज़रंदड़ बहरी जहाज़नि लाइ अॻुवाट इजाज़त लाज़मी क़रार ॾियण जूं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि। ईरानी इख़्तियारनि मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान केतिरा ई आयल टैंकर ऐं वापारी जहाज़ उन्हनि जी निगरानी हेठि आबनाए हुर्मज़ मां लंघे विया आहिनि। इन हवाले सां अमरीकी परदेही वज़ीर मार्को रूबियो ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ईरान आबनाए हुर्मज़ में टूल या फीस वारो निज़ाम लागू करे थो त अमरीका ऐं ईरान विच में सिफ़ारती मुआहिदे जा इम्कान इंतिहाई घटिजी वेंदा। रूबियो जो चवणु आहे त अहिड़ो क़दम आलमी वापार ऐं तवानाई जी फ़राहमीअ लाइ ख़तरो हूंदो। इन्हनि हालतुनि में पाकिस्तान जूं सिफ़ारती कोशिशूं बि तेज़ थी वयूं आहिनि। पाकिस्तान जे वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी गुज़िरियल ॾींहुं ईरान जे दौरे दौरान ईरानी क़यादत सां मुलाक़ातूं कयूं, जिते इलाक़ाई सूरतहाल ऐं ईरान अमरीका ॻाल्हियुनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। उन खां पोइ पाकिस्तानी सरकारी मीडिया मूजिबि फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पिणु ईरान जे दौरे ते रवानो थी वियो आहे, जिते हू अहम ईरानी शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं करे इलाक़ाई अमन ऐं ईरान अमरीका ॻाल्हियुनि ते बहस कंदो। अमरीकी वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त हू पाकिस्तानी क़यादत सां राब्ते में आहिनि ऐं उमेद आहे त ईरान सां जल्द का सुठी डील थी सघे थी। ॿिए पासे अमरीका यूरोप में पंहिंजी फ़ौजी पॉलिसी तब्दील कंदो नज़र अची रहियो आहे। सदर ट्रंप ऐलान कयो आहे त अमरीका पोलैंड में वधीक 5000 फ़ौजी उमाणींदो। हीउ ऐलान अहिड़े वक़्तु थियो आहे जॾहिं कुझु ॾींहं अॻु पेंटागोन पोलैंड में फ़ौजी मुक़ररी बाबति मंसूबो रोके छॾियो हो। नेटो जे सेक्रेटरी जनरल मार्क रोटी अमरीकी फ़ैसिले जो इस्तक़बाल कंदे चयो आहे त यूरोपी सलामतीअ लाइ अमरीका जो किरदारु अञा बि अहम आहे। साॻिए वक़्तु अमरीकी वज़ीर मार्को रूबियो भारत जे दौरे खां अॻु चयो आहे त इंडिया अमरीका जो अहम इतिहादी ऐं पार्टनर आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में तवानाई ऐं इलाक़ाई मामलनि ते वेझो ताउन जारी रहंदो। गॾियल तौर ते ॾिठो वञे त ईरान अमरीका ॻाल्हियूं, आबनाए हुर्मज़ जी सूरतहाल, पाकिस्तान जूं सिफ़ारती कोशिशूं ऐं अमरीका जा फ़ौजी क़दम ईंदड़ ॾींहंनि में विच ओभर ऐं आलमी सियासत जो रुख़ तइ करण में अहम किरदारु अदा करे सघनि था। हाणे सभिनी जूं नज़रूं उन ॻाल्हि ते आहिनि त सिफ़ारतकारी कामयाबु थिए थी या छिकताण वधीक थींदी।